अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलो। बारह खां रिपोर्टर फिदा हुसैन शेख 13 रजबुल मुरज्जब ज़हूर पुरनूर अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अबू तुराब मौला अली अलैहिस्सलाम जी आमद के हवाले से गुलजार गुल गोपांग जवार साबिर हुसैन गोपांग बंदे अली गोपांग पारां पुराने बाडर में मुनक़िद जश्न थी गुज़रियो। उन मौके ते ख़तीब उलमाए बाडर अल हुसैनी सालार सैयद अली गोहर शाह नकवी बाडर मदरसा अली अमीरुल मोमिनीन प्रिंसिपल मौलाना मोहम्मद अली ईमानी अब्दुल फत्ताह मुगेरी कराची खां आयल मौलाना मोहम्मद असलम आबदी खैरपुर मीरस खां आयल मौलाना मुश्ताक अहमद ज़िक्र अल शान में ॿुधायो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब पाक खां दुआ घुरी हुई त मूंखे जानशीन ऐं मददगार जी घुर्ज आहे जेका रब्बिल आलमीन इमाम अली अलैहिस्सलाम जी सूरत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कयो। अलामा उलमा वधीक चयो त मौला अली अलैहिस्सलाम जी काबतुल्लाह में विलादत थियणु का बि मामूली ॻाल्हि न आहे। रब साईं जा राज़ सभिनि खे सम्झ में नाहिन ईंदा। रब साईं घोटु मौला अली अलैहिस्सलाम जो ज़हूर पंहिंजे घर में कयो ऐं कुंवार जो ज़हूर पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में करणु फरमायो। मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जे सिलसिले में मोमिनीन हिक ॿिए खे मुबारकूं पिणु ॾिनियूं जॾहिं त सिकंदर अली शेख सैयद अली रज़ा शाह अफज़ल चन्ना बाबर शेख डॉक्टर सफ्तर सुमरो अली रज़ा हेसपाणी इमरान हेसपाणी अनवर चांडियो मिंदर फुलपोटो असद सुमरो ऐं ॿियनि मौला जे शान में क़सीदा पढ़िया। आख़िर में मोमिनीन में न्यास तक़सीम कयो वियो ऐं मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं।